मां पाण बबलू सुमो जसा वारी ज़िले हैदराबाद जो ऑर्गेनाइज़र आहियां। असां सुमरा माना बिरादरी माना मिली करे अॼु एहतजाज कयो आहे नसीम नगर चौक ते इन नसीम नगर पुलिस जे खिलाफ़ जेको मुसलसिल असांखे हिरासा करे रही आहे, जेको असांजे नौजवाननि जे मथां पूरियूं FIR मुसलसिल करे रहियूं आहिनि। दरिया खान सुमरो हिकिड़ो क़ौमी कारकुन आहे, उन मूंसां गॾु नौशरो फिरोज़ में असां वेठा हुयासीं ऐं असांखे ॿिए ॾींहुं ख़बर पई त असांजे मथां FIR थी चुकियूं आहिनि। असां जेको ज़ाहिद अबरो, मालिक अबरो SHO आहे ऐं काशी अबरो प्राइवेट माण्हू आहे, उहो मुसलसिल असांखे हिरासा करे रहिया आहिनि, असांजे नौजवाननि जे मथां पूरी FIR करे रहिया आहिनि। इन असां फुल फॉर मज़म्मत कयूं था ऐं आला इदारनि खे अपील था कयूं त इन शइ जी माना सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। FIR असांजी माना 14 तारीख़ ते थी आहे। 14 तारीख़ ते 14 तारीख़ ते हिकिड़ो पुलिस मुक़ाबिलो हयो अथनि। पुलिस मुक़ाबले छोकिरा सभु मुंहिंजो भाउ आहे तनवीर सुमरो, पाण घर सुतो पियो ऐं दरिया उन मूंसां गॾु नौशरो फिरोज़ माना हुयासीं दावत ते ऐं हिते असांखे ख़बर पई त FIR थी वई आहे असांजे मथां। असांजो मुतालबो इहो आहे त नसीम नगर SHO खे हटायो ऐं हीअ सिधी सही माना ज़ात परस्ती ते लही आया आहिनि, ज़ाती दुश्मनी ते लही आया आहिनि। असांजे नौजवाननि जे मथां माना पूरी FIR करे रहिया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त नसीम नगर पुलिस खे अपना जेको बिरादरी ते माना बिरादरी खोले वेठा आहिनि, उहो माना बिरादरी ख़तमु करनि ऐं मालिक अबड़े खे माना फुल फॉर माना सस्पेंड कयो वञे।